किथे किथे क़ुरान मजीद खणी बीहंदो आहे ऐं हिन खां जॾहिं महिल पुछा कयोसि उहा छा मसइलो आहे, चए थो मूंखे चटी पियल आहे। हिन खे टियों चोथों महीनो मां ॾिसां थो हिते। ऐं उन खां अलावा चाचे वटि अगरि हिकिड़ो क़ुरान मजीद आहे, उहो अगरि असां रखूं था, हे ॾिसो किथे क़ुरान मजीद खणी वेठो आहे, ॾिसो हिन जे अंदरि क़ुरान मजीद आहे, हिन जे अंदरि बि क़ुरान मजीद आहे, ईअं भाउ? हे ॾिसो, हे माना क़ुरान मजीद हिननि खे ईअं माना महसूसु, ॾिसो किथे पियल आहे क़ुरान मजीद। हिन खे खोल चाचा, चाचा अलाह खां ड्रिज, तोखे अगरि पिनणो आहे ॾिस न, तूं काॾे वेंदे? तुंहिंजो मसइलो कहिड़ो आहे उहो हल कयूं भला। उनजो को प्रूफ ॾे, उनजो को सबूत ॾे। छा में चटी पियल आहे तोखे? संगन ते तव्हांजो जहिड़ो थियो आहे उहो तूं ईअं वञी माण्हुनि खां घुर पैसा भला तूं ढले तो मां, पर तूं एतिरा क़ुरान मजीद छो खयां अथई? हा हिकिड़ो माना तोखां केरु खसे थो त वरी ॿियो तुंहिंजे खीसे में आहे। हे छा आहे माना सॼे? ऐं मोटरसाइकिल तुंहिंजी पंहिंजी आहे? हा बाबा। चटी महीने खपाए पैसा को तोरी? हाणे छा आहे चटी घणो अथई? 15 लख। 15 लख? तूं 3 महीना अॻु में मूंखे मिले 15 लख हुआ तो वटि। गाॾी खे तालो हणी मज़े सां माना हिते पंहिंजी कार्रवाई करे पियो। मुंहिंजा ॿाहिरो हे फ्रॉड आहे सॼो, का बि हक़ीक़त हिन जी कोन्हे का। अगरि हक़ीक़त आहे बि सही तॾहिं बि क़ुरान मजीद खे तूं ईअं खणी रोला न चाचा। बुज़ुर्ग ही अछी ॾाढ़ी क़ुरान मजीद छो आयो आहे इन जी तोखे ख़बर न आहे? पढ़ण जे लाइ उन जी हिफ़ाज़त करणु असांजो हक़ आहे। असां मुस्लमान न जॾहिं क़ुरान मजीद जी हे हालत कंदासीं, हे ख़ासि पिनण जे लाइ, पेट भरण जे लाइ, असां ॾिसो हे माना हिननि में क़ुरान मजीद आहे। हे छा आहे भेण? हिननि में त माण्हू छा खणंदा आहिनि तोखे ख़बर आहे? खोली ऐं पियल ॾिस किथे ॿधल आहे। तूं हिते रखी मथां वरी अॻियां पोयां वेही थो रही पोयां। हिते पियल हो न, हिते पियल हो, टांकी ते छो थो रखी क़ुरान मजीद खे? हे ॾिसो ॾिसो दोस्तो, हे ॾिसो हे क़ुरान मजीद माना हे खयो बीठो आहे इन लाइ। ॿियो छा आहे? ॿिया बि क़ुरान मजीद आहे? बसि अलाह अहिड़नि खे हिदायत ॾे। भाई क़ुरान मजीद मां सभई वठी मस्जिद में रखां थो। बाक़ी मसइलो रहियो त हिननि भाउनि खे मां वरी बि चवां थो, जेकॾहिं को मसइलो आहे तव्हां वञी अलाह जे नाले ते घुरो, तव्हांखे केरु कोन थो रोके। बाक़ी हे जेको ड्रामो इहो तव्हां ख़तमु कयो, क़ुरान मजीद जी हिफ़ाज़त कयो।